नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशार सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वफ़ाक़ी हुकूमत ऐं कलदम तहरीक लबैक पाकिस्तान विच में मामला तय थी विया। हुकूमती वफ़द ऐं कलदम तंज़ीम जे क़यादत विच में ॻाल्हियूं। हुकूमती वफ़द में शाह महमूद कुरैशी, असद कैसर ऐं अली मोहम्मद ख़ान शामिल। ॻाल्हियुनि में कलदम तंज़ीम जो सरबराह साद रिज़वी बि शरीक हो। ज़रियुनि जो चवणु आहे त पहिरियां पाबंदी मढ़ियल तंज़ीम जा माण्हू GT रोड वारो धरणो ख़तमु कंदा। हुकूमती वफ़द जे आलमनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस देर जो शिकार। मुल्क में कोरोना वायरस विघे 11 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 28,452 थी वियो। 24 कलाकनि दौरान 733 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 1.52% रही। पीर जो ॻोठ वेझो कोट मीर मोहम्मद में हथियारबंद पारां फ़ौरत जी कोशिश मज़ाहिर ते निसार अहमद मंगी मारिजी वियो। कोट मीर मोहम्मद जो अवाम पुलिस ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आयो। पिथौरो में खाई रोड ते ट्रोहाल चिंग रिक्शा जे चैन में फासण सबबि पारो कोली फौत। फौती जो लाश टालके अस्पताल पिथौरो मुंतक़िल थियो वियो। कंदको में इंडस हाईवे ते ओवरलोड ट्रक कार मथां किरी पई, औरत फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। केलार भरिसां भुरियल स्टाफ वटि मोटरसाइकिल ऐं खेखड़ो विच में टक्कर। मोटरसाइकिल सवार नौजवान अब्दुल गनी कुंबर फौती वियो। दरियाखान मरी भरिसां ॻोठ मौलवी गुल मोहम्मद ख़ासकेली वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलुनि में टक्कर। ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। मटियारी लॻ ॻोठ मुरीसुओ वटां रेल मां किरी फौत थियल शख़्स जो रेलवे पटड़ी भरिसां लाश ठाहियो। लाश जी सुञाणप न थी सघी। ऐं नसीराबाद वेझो ॻोठ लॻतो वाउचा में 2 भाइरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां छेड़ो। कुहाड़ी में डंडा लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी।